अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जी मुकम्मल कहाणी अवां दोस्तन के इन वीडियो में ॿुधाईंदासीं ऐं ड्रामो सीरियल दुलाब कॾहिं हलायो वेंदो सॼी कहाणी अवां दोस्तन के इन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। दोस्तों, वीडियो शुरू करण खां अॻु में अवां दोस्तन खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकर तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त दुलाब ड्रामो सीरियल 21 अक्टूबर सूमर जी राति 7 बजे सिंध टीवी चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों, तमामु ज़बरदस्त कहाणी आहे ऐं तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं हिन ड्रामे जो ॿियो स्पेल भी मुकम्मल थी चुको आहे ऐं हिन ड्रामे सीरियल दुलाब में सिंध जा बहितरीन ऐं नाले वारा अदाकार कमु करे रहिया आहिनि, जीअं त साईं निसार शाह, आज़म मेंगल, उमेद अली कलवड़ ऐं अख्तर खोखर साहब शामिल आहिनि। दोस्तों, इन वीडियो खे शेयर कयो त जीअं ही इंफॉर्मेशन वीडियो ॿियनि दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों, ही ड्रामो ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं बहितरीन कहाणी सां गॾु आहे। त दोस्तों, असां सम्झूं था त ही ड्रामो ज़हर ज़िंदगी ऐं तकरार खां बि वधीक कामयाबी माणींदो। दोस्तों, अव्हांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं ॿी नई नेक्स्ट वीडियो में। अल्लाह वाही।